वापस मके में आयो, उमरो कई। उमरो कंदे कंहिंजी चादर, हिन जी चादर ते कंहिंजो पेर अची वियो। गसान जे बादशाह उनखे थप्पड़ वाहे कढी। इहा ॻाल्हि उमर बिन ख़त्ताब ते पहुती। उमर बिन ख़त्ताब जबला बिन अहम खे घुरायो, हीउ छा कए? चई मूंखे थप्पड़ हीअं अथसि, हरम न हुजे हा त मारे छॾियां हा, बादशाह सां अहिड़ो रवैयो, मुंहिंजे चादर ते पेर छो रखई? उमर बिन ख़त्ताब चयो त किसास थींदो। किसास कीअं? चए किसास ई आहे, या त हुन खां माफ़ी वठ या त हू तोखे थप्पड़ हणंदो। बादशाह चयो त मूंखे थप्पड़ हणंदो? चई हा हा, इस्लाम में इहा शइ आहे। चई त पोइ आउं मुर्तद थो थियां, इस्लाम खे छॾियां थो। चई जे इस्लाम खे छॾई त मुर्तद जी सज़ा क़त्ल आहे, त क़त्ल कंदासीं। क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम लौ कान बादी नबियुन लकान उमर इब्नुल ख़त्ताब। वफ़ी रिवायतिन आखिर अल्लाहुम्मा अइज़्ज़िल इस्लाम बि उमर इब्नुल ख़त्ताब औ कमा क़ाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रब्बि इश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली सुब्हानक ला इल्म लना इल्ला मा अल्लमतना इन्नका अंतल अलीमुल हकीम। मोहतरम जमायती साथियों ऐं मुसलमान भाइरो, अवां जे साम्हूं अॼु इस्लाम जी उन अज़ीम शख़्सियत जो ज़िक्र थींदो जंहिंखे इस्लाम जी दुनिया त परे पर पूरी दुनिया जी इंसानियत सुञाणे थी, जंहिंजो नालो अमीरुल मोमिनीन ख़लीफ़तुल मुस्लिमीन जनाब उमर फारूक रज़ी अल्लाह ताला अन्हु आहे। रब्बे काबा जो कसम, हिन अज़ीम शख़्सियत ते जेतिरी तारीख़ लिखियल आहे उन जे बयान जी हक़ अदायगी हरगिज़ करे न सघंदुसि, पर असां मुस्लमाननि जे लाइ हिकिड़ो फ़ख़्रु आहे जो इस्लामी तारीख़ में अहिड़ा अज़ीम जर्नेल गुज़रिया आहिनि। मोहतरम दोस्तो, उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह ताला अन्हु वो अज़ीम इंसान आहे जंहिंखे मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे दुआ में तलब कयो हो। इहो इंतख़ाब या चूंड मुंहिंजे मोहम्मद रसूलुल्लाह जी आहे। उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह ताला अन्हु उहा शख़्सियत आहे जंहिंखे उन्हनि 10 ख़ुशनसीब सहाबा में शुमार थिए थो जिन जा नाला वठी मोहम्मद रसूलुल्लाह फरमायो अय फलाणा तूं बि जन्नती आहीं, अय फलाणा तूं बि जन्नती आहीं। उन में उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह ताला अन्हु हिकु आहे। अज़ीज़ साथियो, इस्लामी तारीख़ में वाहिद इहो शख़्स आहे जंहिंखे अमीरुल मोमिनीन जो लक़ब मिलियो। पाण खां अॻु में अबू बकर सिद्दीक़ दुनिया जा ख़लीफ़ा हुया। अबू बकर खे ख़लीफ़तुर रसूल चयो वियो। जॾहिं उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह ताला अन्हु हिन धरतीअ ते ख़लीफ़ो मुस्लमाननि जो बणियो, तॾहिं मुस्लमाननि सोचियो त हिन जो नालो छा रखणु घुरिजे, हिन जो लक़ब कहिड़ो हुजणु घुरिजे। हू त ख़लीफ़तुर रसूल हो, जेकॾहिं हिन जो नालो रखियोसीं त ख़लीफ़तुर रसूल चइबो, पोइ इहो सिलसिलो हज़रत उस्मान ते इन खां वधंदो, उन खां पोइ अचण वारे ख़लीफ़े ते इहे लफ़्ज़ इन खां वधंदा। तंहिंजे करे मुस्लमाननि पाण में मशवरो कए त पाण सभु अहले ईमान आहियूं, हीउ पंहिंजो अमीर आहे, लिहाज़ा उमर बिन ख़त्ताब जो लक़ब अमीरुल मोमिनीन है। मोहतरम साथियो, इस्लामी तारीख़ में अमीरुल मोमिनीन जो लक़ब पाण वारो उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह ताला अन्हु आहे। पाण बनु अदी कबीले सां ताल्लुक़ रखंदड़ नौजवान आहिनि। मोहतरम साथियो, जनाब मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां चंद पीढ़ियुनि खां पोइ काब बिन लोई नाले शख़्स सां उते उमर बिन ख़त्ताब जो ऐं जनाब मोहम्मद रसूलुल्लाह जो ख़ानदान पाण में मिलनि था।
ही वो अजीम इंसान है जंहिंजी पैदाश आमुल फील खां 13 साल पोइ थी। आमुल फील हाथीअ वारी साल जॾहिं कैबतुल्लाह ते अबरा ज़ालिम हमलो कयो, उन साल मोहम्मद रसूलुल्लाह पैदा थिया। माना नबी अलैहिस्सलाम खां उमर बिन ख़त्ताब उम्र जे एतबार सां 13 साल नंढो आहे। मोहतरम साथियो, हिन अज़ीम इंसान जी हुलियो इस्लामी तारीख़ में असांखे मिले थो। अल्लाह हिन जी पैदाश, हिन जी जोड़ जक, हिन जे जिस्म जी बीहक मुंहिंजे रब अहिड़े अंदाज़ सां रखी हुई जहिड़ो ज़रूरतमंद इंसान हो, अहिड़ी अल्लाह ताला हिन खे बादी अता कई हुई। इस्लामी तारीख़ में हिन जो हुलियो ज़िक्र थियल आहे। पाण ॻाढ़े रंग जा ऐं सफ़ेद रंग जा इंसान हुया, इंतिहाई जिगे कद जा मालिक हुया। जॾहिं माण्हुनि में हलंदा हुआ त ईअं लॻंदो हो पाण सुवारीअ ते आहिनि, माण्हू पियादल आहिनि। ऐं पाण संस डिघी ॾाढ़ी हुई जंहिंखे मेहंदी हणंदा हुआ, ऐं पाण जूं मुछूं बि थोरियूं वधियल हुयूं। इहो उमर बिन ख़त्ताब जे रोबेस्त हुजण जो दलील आहे। मोहतरम साथियो, उमर बिन ख़त्ताब रज़ियल्लाहु तआला अन्हु तमामु थोरो खिलंदा हुआ। तारीख़ लिखे थी त मज़ाक त बिल्कुलु न कंदा हुआ, एतिरे क़दुरु पाण नफ़ीस इंसान हुआ। इस्लामी तारीख़ में संस इस्लाम जे हवाले सां ॿुधायो वञे थो 27 साल जा जवान आहिनि, इस्लाम खां मुतासिर थी करे इस्लाम जे दायरे जे अंदरि दाख़िल थी वञनि था। उन वक़्तु 27 साल जा जवान हुआ। ऐं यादि रखो दोस्तो, जंहिं वक़्तु उमर बिन ख़त्ताब इस्लाम में दाख़िल थियो, उन खां अॻु में 39 माण्हू मुस्लमान थी चुका हुआ। उमर बिन ख़त्ताब जो नंबर 40 नंबर ते अचे थो। 40 इन काइनात जो मुस्लमान उम्मत मुहम्मदिया जो उमर बिन ख़त्ताब रज़ियल्लाहु तआला अन्हु आहे। मोहतरम साथियो, पंहिंजे इस्लामी तारीख़ जे हवाले सां संस कहिड़ी शइ मुतासिर कयो, इन जे बारे में बेशुमार वाक़ियात अचनि था, लेकिन ही ज़िम्मेदार स्टेज आहे। मुस्तनद ॻाल्हि कबी उमर बिन ख़त्ताब रज़ियल्लाहु तआला अन्हु फरमाए थो, तारीख़ में अचे थो संस भेण ऐं भेणियो जेके मुस्लमान थी चुका हुआ, उन्हनि खे पंहिंजे घर में ॿधी छॾींदो हो, उन ते सख़्तु सज़ाऊं ॾींदो हो, उन्हनि जी तिलावतनि खे ॿुधंदो हो, तंहिंखां पोइ उन्हनि खे सज़ाऊं ॾींदो हो। एतिरो इस्लाम में सही सनद सां अचे थो। बसि ॿिए नंबर ते उमर बिन ख़त्ताब फरमाइनि था, हिकु दफ़ा आउं पंहिंजे क़ौम जे बुतनि वटि सुतो पियो हुअसि, तेसि ताईं हिकिड़ो गरिजदार आवाज़ थियो, ग़ैबी आवाज़ थियो। इन खां अॻु में अहिड़ो आवाज़ मूं कॾहिं कोन ॿुधो। हिकिड़ो शख़्स आहे जेको चई रहियो आहे, या जली हो अमरुन नजीहुन रजुलुन फसीहुन यक़ूलु ला इलाहा इल्लल्लाह। ओ दाना इंसान, ओ चुस्त ऐं चालाक इंसान, हिकिड़ो सबाजलो माण्हू थियो आहे, हिकिड़ो दाना ऐं अकुलमंद माण्हू थियो आहे जेको चवे पियो ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह, इहे लफ़्ज़ गूंजाए पियो। उमर बिन ख़त्ताब चयो, इन आवाज़ जे पोयां लॻुसि, पर मूंखे आवाज़ वारो शख़्स नज़र कोन आयो। इहा ग़ैबी आवाज़ हो। उन वक़्तु अञा मोहम्मद करीम जे हवाले सां ॻाल्हि मशहूर हुई कान। थोरे वक़्त खां पोइ ॻाल्हि मशहूर थी वई त मके में हिकिड़ो नौजवान आहे जंहिंजो नालो मोहम्मद बिन अब्दुल्लाह आहे, जेको पंहिंजो पाण खे नबी सॾाए थो। मोहतरम साथियो, इन्हनि ॻाल्हियुनि उमर बिन ख़त्ताब रज़ियल्लाहु तआला अन्हु खे मुतासिर कयो, पाण मुस्लमान थी वञनि था। रब काबा जो कसम, जॾहिं मुस्लमान थियनि था, दारे अरकम में नबी अलैहिस्सलाम वटि आया, कलमो पढ़ी मुस्लमान थियनि था। नबी अलैहिस्सलाम नारे तकबीर चयो, अल्लाह अकबर जो नारो बुलंद कयो। सहाबा एॾो बुलंद आवाज़ सां नारो चयो, मके जूं गलियूं नारे तकबीर सां गूंजियूं थियनि थियूं। हज़रत इकरमा रज़ियल्लाहु तआला अन्हु फरमाए थो, हज़रत उमर बिन ख़त्ताब जे इस्लाम क़बूल करण खां अॻु में इस्लाम मख़फ़ी हो। असीं कैबतुल्लाह में ज़ाहिर नमाज़ पढ़ी कोन सघंदा हुआसीं, पर जॾहिं उमर बिन ख़त्ताब इस्लाम क़बूल कयो, इस्लाम खे इज़त मिली वई। बैतुल्लाह में असां आज़ाद नमाज़ पढ़ीसीं। इहा ई वजह आहे जो तारीख़ में उमर बिन ख़त्ताब के फातिह क़िबलतैन चयो वञे थो, यानी ॿिनि क़िबलनि खे फतह करण वारो। हिकिड़ो बैतुल मुक़द्दस, ॿियो बैतुल्लाह। बैतुल्लाह में बि आज़ाद नमाज़ पढ़ाइण वारो उमर बिन ख़त्ताब आहे। मोहतरम साथियो, अब्दुल्लाह बिन मसूद फरमाइनि था, मा ज़िन्ना मुंज़ उमर, चवे थो हमेशा असीं इज़त में रहियासीं
जंहिं वक़्त खां उमर बिन ख़त्ताब इस्लाम क़बूल कयो। इस्लाम क़बूल करण खां पोइ तारीख़ लिखे थी उमर बिन ख़त्ताब रज़ियल्लाहु तआला अन्हु जॾहिं मदीने मां हिजरत कई, कई माण्हुनि लिखी हिजरत कई, लेकिन उमर बिन ख़त्ताब रज़ियल्लाहु तआला अन्हु कैबतुल्लाह जे सहन में आयो आहे, गरजदार आवाज़ सां चवे थो, जंहिंखे पंहिंजा बच्चा यतीम बनाइणा आहिनि, जंहिंखे पंहिंजी घरवारी बेवा बनाइणी आहे, उहो अॼु उमर बिन ख़त्ताब ना वधे। उमर बिन ख़त्ताब बेबांगे बोल इहो आवाज़ करे अॼु मके खां निकिरे थो, वञे पियो हिजरत करे। जेकॾहिं कंहिं में ताक़त आहे उमर बिन ख़त्ताब खे रोके थो ॾिसे। मतिलबु साथियो, हेॾो जुर्मपंद इंसान इहो कंहिं तलब कयो हो? मुहम्मद रसूलुल्लाह पंहिंजे दुआनि में तलब कयो हो। तॾहिं त कंहिं चवण वारे चयो, तुम्हें यारो मुबारक हो, उमर बिन ख़त्ताब आया, दुआऊं में मांगा था, दुआऊं का जवाब आया। ही मोहम्मद रसूलुल्लाह जे दुआनि जो जवाब हो। अल्लाह ताला जो अज़ीम इंसान इस्लाम जे अंदरि आयो। मोहतरम साथियो, नबी अलैहिस्सलाम जिन उमर बिन ख़त्ताब खे जेको मक़ाम अता कयो, नबी अलैहिस्सलाम था लौ कान बादी नबीयुन लकान उमर, जेकॾहिं मूंखां पोइ नबूवत जे को शख़्स लाइक़ हुजे हा, उमर में उहे वस्तू मौजूद आहिनि। अल्लाह उमर बिन ख़त्ताब खे मुस्लमान बनाए हा। हिकिड़ो सहाबी आयो, अल्लाह जे रसूल खे चवे थो, अल्लाह जे रसूल, काइनात के अंदर सब खां वधीक शख्सियत तव्हांखे कहिड़ी आहे? नबी सफ़न था अबू बकर, नबी सफ़न था आयशा रज़ियल्लाहु अन्हा। नबी अलैहिस्सलाम खे चयो त वमिन रिजाले, ऐं अल्लाह जे रसूल माण्हुनि में केरु? नबी सफ़न था अबू हा, उनजो पीउ अबू बकर। सहाबी चवे थो, अल्लाह जे रसूल इन खां पोइ मोहम्मद रसूलुल्लाह सफ़न था, इन खां पोइ उमर बिन ख़त्ताब रज़ियल्लाहु तआला अन्हु अज़ीम इंसान है। मोहतरम साथियो, उमर बिन ख़त्ताब रज़ियल्लाहु तआला अन्हु सां अल्लाह जो रसूल हद दर्जे जी मोहब्बत कंदा हुआ, इंतिहा दर्जे जी मोहब्बत। तारीख़ लिखे थी मदीने मां उमर बिन ख़त्ताब हज जे नियत सां निकिता। नबी अलैहिस्सलाम मदीने में आहिनि। नबी अलैहिस्सलाम उमर बिन ख़त्ताब खे कुझु लफ़्ज़ चया, या उखैया ला तंसाना फी दुआइक, ओ भा नंढड़ा, ओ प्यारा भा, असांखे दुआनि में न विसारज। उमर बिन ख़त्ताब चवे थो, ख़ुदा जी ज़ात जो कसम, काइनात जे तख़्ते ते जेके बि नेमतूं आहिनि, इन्हनि खां इहो लफ़्ज़ या उखैया वारो मूंखे महबूब आहे, जो नबी अलैहिस्सलाम प्यार भरे आवाज़ सां चयो, ओ प्यारा भा, मूंखे दुआनि में न विसारज। इहो नबी अलैहिस्सलाम जी उमर बिन ख़त्ताब सां मोहब्बत हुई। ऐं उमर बिन ख़त्ताब जी मोहब्बत अल्लाह जे रसूल सां मिसाली आहे। तारीख़ लिखे थी उमर बिन ख़त्ताब रज़ियल्लाहु तआला अन्हु हिकु दफ़ा नबी अलैहिस्सलाम वटि आया, चवनि था, अल्लाह जे रसूल, हर काइनात जी हर शइ खां तव्हां मूंखे महबूब आहियो, सवाइ मुंहिंजे नफ़्स जे। नबी अलैहिस्सलाम था, उमर, तो जो ईमान मुकम्मल कोन्हे। उमर बिन ख़त्ताब थोरी देर खां पोइ चवे थो, अलआन या रसूल अल्लाह, ऐं अल्लाह जे रसूल, हिन वक़्तु हाणे तव्हां मुंहिंजे जान खां बि महबूब आहियो। नबी अलैहिस्सलाम था, अलआन या उमर, ऐं उमर, हाणे तुंहिंजो ईमान मुकम्मल आहे। इहा ॻाल्हि रुॻा लफ़्ज़नि जी हद ताईं कोन हुई, ज़बान जे हद ताईं कोन हुई। उमर बिन ख़त्ताब अमली नमूनो करे ॾिसो। तारीख़ लिखे थी संस ख़िलाफ़त जो दौर आहे, जुमे जो ॾींहुं आहे, पाण जुमो पढ़ाइण अचनि पिया। अब्बास जे घर वटां गुज़रिया, नबी साईं जे चाचे जे घर वटां गुज़रिया। घर के नारो लॻल हो, जंहिं नारे मां पाणी निकिरी रहियो हो। उन पाणी जे छंडनि उमर बिन ख़त्ताब जे कपिड़नि खे ख़राब करे विधो। उमर बिन ख़त्ताब रज़ियल्लाहु तआला वापसि वरिया ऐं कपिड़ा बदिलायूं, जुमे ते आया, आर्डर कयूं, इहो नारो हितां कढियो वञे। नारो कढिजी वियो, अमीरुल मोमिनीन जो हुकुम मिलियो। पोयां अब्बास आयो, चई, आयो उमर, तोखे कहिड़ी जुरत आहे? ही नारो तोखे ख़बर कंहिं लॻायो हो? जनाब मोहम्मद रसूलुल्लाह लॻायो हो। हाणे तुंहिंजी मर्ज़ी भले कढी छॾ। अल्लाहु अकबर। ए लफ़्ज़ जॾहिं मुंहिंजे उमर ॿुधा, उमर चवे थो, अब्बास, ख़ुदा जी ज़ात जो कसम, मुंहिंजा पुठा इस्तेमालु कर, उन ते चढ़ी करे इहो नारो तूं पंहिंजे हथनि सां लॻाए। अब्बास चवे थो, न न, कंहिं नौकर खे चओ लॻाए छॾे। उमर बिन ख़त्ताब चवे थो, न, अल्लाह जे रसूल जो लॻायल नारो, उन जे लाइ 40 उमर बिन ख़त्ताब जा पुठा इस्तेमालु थींदा। मतलब साथियो, अब्बास बिल आख़िर मजबूर थी करे उमर बिन ख़त्ताब जे पुठनि ते चढ़ी करे उन नारे खे दुरुस्त करे थो। इहो उमर बिन ख़त्ताब रज़ियल्लाहु तआला अन्हु जी अल्लाह जे रसूल सां हद दर्जे जी मोहब्बत आहे। नबी अलैहिस्सलाम हज़रत अबू उमर जी धीअ हफ़्ज़ा, जेका नबी अलैहिस्सलाम जे निकाह में आहे, ख़लीफ़तुल मुस्लिमीन, उमर बिन ख़त्ताब जे ख़िलाफ़त जो दौर आहे।
संस सादगी, संस इंतिहाई सबादरी ज़िंदगी। हैरान थी करे चवे थी, बाबा सुठो खाधो खाईंदो कर, बाबा सुठा लिबास पाईंदो कर, इन खां तोखे केर थो मने करे। हज़रत अब्बा नबी अलैहिस्सलाम उमर बिन ख़त्ताब रज़ियल्लाहु तआला अन्हु पंहिंजी धीअ हफ़्सा नबी अलैहिस्सलाम जी घरवारी खे छा थो चवे? चवे थो मुंहिंजी धीअ तोखे नबी साईं जा दुख विसरी विया, नबी साईं जी सादगी तोखे विसरी वई। एतिरा नबी अलैहिस्सलाम जा दास्तान अची उनजे ॾुखनि जा ज़िक्र कई, सादगी जा ज़िक्र कई, जो अम्मा हफ़्सा जे अखियुनि मां ज़ारो कता लुढ़क वेही आया। मोहतरम साथियो, इहो उमर बिन ख़त्ताब हो। जेकर अल्लाह जे रसूल जी मोहब्बत इन सां हुई त हिन जी मोहब्बत अल्लाह जे रसूल सां मिसाली हुई। इल्म जे मैदान में पाण अज़ीम इंसान हुआ। तारीख़ नबी अलैहिस्सलाम जी हदीस आहे, अल्लाह जो रसूल फरमाइनि था, मूं ख़्वाब में ॾिठो, मूं वटि हिकिड़ो खीर जो प्यालो पेश कयो वियो, जेको मूं पाण पीतो। उन खां पोइ उमर बिन ख़त्ताब खे ॾिनुमि। फमा अव्वल त या रसूल अल्लाह, ऐं अल्लाह जे रसूल जो तहबीर छा आहे? नबी अलैहिस्सलाम फरमाइनि था, इन जो तहबीर ही आहे, अल्लाह मुंहिंजे उमर खे मूंखां इल्म अता कयो। हिकु हदीस में चए थो, नबी साहब था ख़्वाब ॾिसां थो, माण्हू मूं ते पेश थिया, उनखे कमीसूं पातल आहिनि, जुबा पातल आहिनि, किन खे छातियुनि ताईं, किन खे चेल ताईं। ॾिसां थो उमर बिन ख़त्ताब यजुर्रहु, उमर बिन ख़त्ताब खे एतिरो जुगो पातल आहे जो गीले रहियो आहे। फमा अव्वल त या रसूल अल्लाह, ऐं अल्लाह जे रसूल इन ख़्वाब जो तहबीर छा आहे? नबी अलैहिस्सलाम फरमाइनि था, अद्दीनो, इहे मुंहिंजे ख़्वाब उमर बिन ख़त्ताब जो दीन आहे। अल्लाह उनखे जेको इल्म अता कयो आहे, अल्लाह उनखे जेको अमल अता कयो आहे, इहो उन जो मिसाल आहे। मोहतरम साथियो, उमर बिन ख़त्ताब रज़ियल्लाहु तआला अन्हु 539 हदीसनि जो रावी आहे। हिकु रिवायत में चए थो 537 हदीसनि जो रावी आहे, जेके मोहम्मद रसूलुल्लाह खां ॿुधी बुखारी में मौजूद, मुस्लिम में मौजूद, सियासत जे किताबनि में उमर बिन ख़त्ताब जूं हदीसूं बाक़ायदे तारीख़ जे सुनहरी लफ़्ज़नि सां मौजूद आहिनि। मोहतरम साथियो, उमर बिन ख़त्ताब रज़ियल्लाहु तआला अन्हु खे जेको अल्लाह अकुल अता कयो, दानाई अता कई, इन जो मिसाल नबी अलैहिस्सलाम पाण हिकु दफ़ा ॾिनो। नबी अलैहिस्सलाम फरमाइनि था, पोयनि उम्मतुनि में अल्लाह ताला के अहिड़ा इंसान पैदा कया जिन खे अल्लाह ताला आसमान खां इल्हाम कंदो हो, उन मुताबिक़ उहो फ़ैसिला कंदा हुआ। मुंहिंजी उम्मत में जेकॾहिं अहिड़ो को माण्हू आहे त उहो उमर बिन ख़त्ताब आहे, जेको मशवरा ॾिए थो आसमान खां उन मुताबिक़ क़ुरान लहियो अचे। उमर बिन ख़त्ताब जा केतिरा मसला आहिनि, बाक़ायदे तारीख़ में सुनहरी लफ़्ज़ मौजूद आहिनि। अल क़ुरान युनज़िलु फ़ी बुयूतिना वलाकिन बिलिसान उमर, क़ुरान त मोहम्मद करीम जे घर में नाज़िल थींदो हो, पर मशवरा उमर फारूक जा हलंदा। उमर फारूक छा चयो? चवे तो अल्लाह जे रसूल, मकाम इब्राहिम ते बरकात नमाज़ पढ़ी वञे, जे पत्थर ते इब्राहिम अलैहिस्सलाम कदम रखी करे बैतुल्लाह खे बनायो, उते इब्राहिम जे यादि में बरकातूं पढ़ियूं वञनि हा। अञा चई दंग कई, आसमान खां क़ुरान लही आयो, वतख़िज़ू मिन मक़ाम इब्राहिम मुसल्ला, ओ दुनिया जा इंसानो इब्राहिम जे मक़ाम खे इबादत जी जाइ करे वठो। उमर बिन ख़त्ताब चयो त अल्लाह जे रसूल, तव्हांजे घरवारी वटि असांजूं माऊं आहिनि, पर माण्हू अचनि था सुवाल करण, तव्हां वटि अचनि था, पर्दो हूंदो ई कोन्हे। मुंहिंजी दिलि चवे थी त पर्दे जो इंतज़ाम हुजणु घुरिजे। नबी सैफ़न था, उमर अञा अहिड़ो अल्लाह जे तरफ़ां हुकुम कोन लथो आहे। उमर चई दंग कयो, आसमान खां क़ुरान लही आयो, फसअलूहुन्ना मिन वराए हिजाबिन, ओ काइनात चांसारो, अॼु ॾींहं खां पोइ मोहम्मद करीम जे घरवारियुनि सां पर्दे पोयां ॻाल्हाईंदा कई। उमर बिन ख़त्ताब रज़ियल्लाहु तआला अन्हु हिकु दफ़ा आया, नबी अलैहिस्सलाम जूं घरवारियूं अल्लाह जे रसूल सां मुख़्तलिफ़ मुतालबा करे रहियूं आहिनि, नबी अलैहिस्सलाम खे कुझु मसाइल में परेशान करे रहियूं आहिनि। उमर बिन ख़त्ताब चवनि था, ओ अल्लाह जूं बानियूं, जेकॾहिं रब साईं चाहियो त तव्हांखे तलाक ॾिराए, अल्लाह हिन नबीअ खे बहितरीन घरवारियूं ॾिराए सघे थो, अल्लाह खे ताक़त आहे। ए लफ़्ज़ उमर चई दंग कयो, आसमान खां क़ुरान लही आयो, अल्लाह बाक़ायदे साॻी लफ़्ज़ में क़ुरान जा लफ़्ज़ आया, असा रब्बो तलकना, अल्लाह चाहे त तव्हांखे तलाक ॾिराए, इन जे एवज़ अल्लाह मोहम्मद करीम खे बहितरीन जूं घरवारियूं था कनि। मोहतरम साथियो, उमर बिन ख़त्ताब रज़ियल्लाहु तआला अन्हु मजलिस में मौजूद आहिनि, अबू बकर मौजूद आहिनि, बदर जो मक़ाम आहे, 70 कैदी झलिजी आया, 70 कैदी। नबी अलैहिस्सलाम मशवरो वरितो, अबू बकर खां मशवरो वरितो, छा कयूं हुननि कैदियुनि खे?
अबू बकर रज़ियल्लाहु ताला अन्हु फरमाए थो अल्लाह जो रसूल हिननि खां फिदियो वठो, हिननि खे आज़ादु करे छॾियो, इस्लाम खे ताक़त मिली वेंदी ऐं हे मनात ते मुस्लमान थी वञनि। उमर बिन ख़त्ताब खां बि साईं मशवरो वरितो। उमर बिन ख़त्ताब चयो अल्लाह जो रसूल मुंहिंजो इहो मशवरो कोन्हे, मुंहिंजो मशवरो इहो आहे त जेको मुंहिंजो वेझो रिश्तेदार आहे मूंखे ॾियो तलवार, उनजो सिर आऊं कर्म कयां। जेको अबू बकर जो वेझो आहे उहो अबू बकर उनखे क़तल करे, जेको अलीअ जे वेझो आहे उनखे अली क़तल करे। नबी अलैहिस्सलाम हज़रत अबू बकर जे मशवरे ते अमल कयो, अबू बकर जे मशवरे ते अमल कयो। उन्हनि 70 खे आज़ादु करे छॾियो। ॿिए ॾींहुं अबू बकर आयो, उमर आयो, नबी साईं बि रुनू पे, अबू बकर बि रुनू पे, रोअण लॻी वियो। हज़रत उमर बिन ख़त्ताब पुछो अल्लाह जो रसूल तव्हांजे मथां मुंहिंजी माउ पीउ क़ुर्बान वञनि, तव्हां रुओ छो था? ॿुधायो जेकॾहिं रोअण जहिड़ी ॻाल्हि हुजे त उमर बि रुए। नबी साईं फन था ऐं उमर काल तुंहिंजे मशवरे खे छॾे असां अबू बकर जे मशवरे खे वरितो। अल्लाह ताला खे तुंहिंजो मशवरो क़बूल हो। अल्लाह जो अज़ाब हिननि वणनि जे वेझो अची चुको हो। आसमान खां अल्लाह ऐलान कयो मा कान लिल नबी ऐं यकून लहुल असरा, कंहिं नबी लाइ कोन्हे जो उनजा क़ैदी हुजनि ऐं उन्हनि खे ज़मीन में इहे छॾे ॾे, उनखे धसे न छॾे ज़मीन में, उन्हनि खे क़तल न करे छॾे ज़मीन में। ऐं उमर तुंहिंजे मशवरे मुताबिक़ क़ुरान लही आहे। मोहतरम साथियो, उमर बिन ख़त्ताब रज़ियल्लाहु ताला अन्हु अब्दुल्लाह बिन उबई मुनाफ़िक़नि जो सरदार गुज़ारे वियो। नबी अलैहिस्सलाम जनाज़ो पढ़ाइण वञनि था। नबी हज़रत उमर बिन ख़त्ताब अल्लाह जे रसूल खे झले वरितो। अल्लाह जो रसूल अब्दुल्लाह बिन उबई जो जनाज़ो पढ़ाइण वञो था। नबी सफ़न था उमर जज़्बाती न थी, अल्लाह मूंखे मना कोन कई आहे। अल्लाह ईअं चयो आहे जेकॾहिं 70 दफ़ा बि तो इस्तिग़फ़ार घुरी अल्लाह क़बूल कोन कंदो, ऐं 70 खां वधीक घुरंदुसि इस्तिग़फ़ार। उमर चई दंग कयो। नबी अलैहिस्सलाम जनाज़ो त पढ़ाए आया, पोयां क़ुरान लही आयो ला तुसल्ली अला अहदिन मिनहुम माता अबदा वला तक़ुम अला क़ब्रिही। ऐं मोहम्मद रसूलुल्लाह हिननि मुनाफ़िक़नि ते जनाज़ो न पढ़ाए, इन्हनि जे क़बर ते बि न बीह। मोहतरम साथियो, इहो उमर बिन ख़त्ताब आहे। ज़मीन ते मशवरा ॾे, आसमान खां उन मुताबिक़ क़ुरान नाज़िल थिए। मुंहिंजे हबीब जी पसंदि केॾी अज़ीम हुई जो नबी साईं चयो ऐं अल्लाह उमर बिन ख़त्ताब खे मुस्लमान बनाए। उमर बिन ख़त्ताब में उहे कण मौजूदु हुआ, उहे वसूं मौजूदु हुयूं, उहे गुण मौजूदु हुआ जंहिंजे करे मोहम्मद रसूलुल्लाह उमर बिन ख़त्ताब खे इस्लाम लाइ चूंडियो। मुतम साथियो, ही नौजवान गैरतमंद नौजवान तारीख़ लिखे थी। पाण एतिरो गैरतमंद हुयो जो पर्दे जूं आयतूं संस मशवरे सां लथियूं। एतिरो गैरतमंद हुयो जो तारीख़ लिखे थी हिकु दफ़ा मदीने जे अंदरि बाज़ार में वञे पियो, ॾिसे थो हिकिड़ो माण्हू कंहिं औरत सां ॻाल्हाए पियो, लकड़ू खणी करे उनखे मारणु शुरू थी वियो। उन शख़्स चयो ऐं उमर तोखे ख़बर कोन्हे इहा धारी माई कोन्हे, मुंहिंजी घरवारी आहे। चए तुंहिंजी घरवारी आहे त रस्ते ते कोन ॻाल्हाइबो आहे। चए रस्ते ते इन करे ॻाल्हायां थो, हिन मदीने जे अंदरि हिन जा घर आहिनि ऐं पुछणु चाहियां थो त घर किथे आहे। उमर बिन ख़त्ताब फरमाइनि था पोइ मूंखां ग़लती थी वई आहे, हाणे इहो साॻी लकड़ खण मूंखे उहा सज़ा ॾे। मोहतरम साथियो, एतिरो गैरतमंद इंसान हो। तारीख़ लिखे हदीस में चए थो नबी अलैहि था ख़्वाब में ॾिसां थो जन्नत में दाख़िल थियो या जन्नत जो कोई महल नज़र आयो। उन महल जे अंदरि मूं पुछो इहो महल कंहिंजो आहे? जवाब में चयो वियो इहो महल उमर बिन ख़त्ताब जो आहे। नबी सफ़न था मुंहिंजी दिलि जी हसरत हुई उन महल में दाख़िल थियां, तेसीं ॾिसां अंदरि हिकिड़ी औरत आहे जेका वुज़ू पई करे। नबी सफ़न था फवल्ले तो मुदबिरा, पोइ ते हटी वियसि। ज़कर तो गैरत उमर, मूंखे उमर जी गैरत यादि अची वई, उमर जी गैरत यादि अची वई। इहे लफ़्ज़ नबी अलैहिस्सलाम अल्लाह जे रसूल ॿिए ॾींहुं उमर खे ॿुधाया, उमर तुंहिंजे महल में दाख़िल थिया हा पर तुंहिंजी घरवारी ॾिसी ऐं पोइ ते हटी वियसि, मूंखे गैरत यादि आई। फबका उमरो, मुंहिंजे उमर बिन ख़त्ताब जे अखियुनि मां पाणी वही आयो। चवे थो अलैका गारो या रसूलल्लाह, ऐं अल्लाह जे रसूल छा उमर तव्हां ते गैरत खाईंदो? तव्हां मुंहिंजा रूहानी वालिद आहियो, छा तव्हां ते उमर गैरत खाईंदो? एॾो मुंहिंजो उमर गैरतमंद मर्द हो। हज़रत आयशा रज़ियल्लाहु अन्हा फरमाए थी मुंहिंजे घर में मोहम्मद रसूलुल्लाह दफ़न थिया। उन खां पोइ बाबा अबू बकर गुज़ारे वियो, उनखे बि मुंहिंजे घर में दफ़न कयो वियो। ऐं उन घर में बिना पर्दे जे घर में औरतुनि ते को इंसान ते सख़्ती न आहे। बिना पर्दे जे घर में ऐं वेंदी पई हुयसि, पर जॾहिं उमर बिन ख़त्ताब मुंहिंजे घर में दफ़न थियो उन ॾींहं खां पोइ
कॾहिं बि उन कमरे में बिना चादर जे बिना पर्दे जे ऐं अंदरि दाख़िल कोन थियसि। इन करे अक़ीदो न हो त को उमिरि ॾिसे पियो, बल्कि हज़रत आयशा फरमाते हया मिन उमर, जॾहिं उमिरि जे क़बर जे बुठी खे ॾिसंदी हुयसि तॾहिं उमर बिन ख़त्ताब जो मूंखे हया ऐं गैरत यादि अची वई। ओतिरो साथियो, इहो उमर बिन ख़त्ताब रज़ियल्लाहु ताला अन्हु रुगो पंहिंजे ज़ात ते गैरतमंद न, बल्कि मुंहिंजे रब जे ज़ात ते गैरतमंद हो। अक़ीदे जे मैदान में उमर बिन ख़त्ताब मिसाली इंसान हो। तारीख़ लिखे थी उमर बिन ख़त्ताब रज़ियल्लाहु ताला अन्हु हज़रत ख़ालिद बिन वलीद खे खिलाफ़त मिलंदे मज़ूल करे छॾियो, हटाए छॾियो। इन करे माण्हुनि जो अक़ीदो थी वियो आहे त ख़ालिद जे करे हाणे फतहूं आहिनि, ख़ालिद जे करे हाणे मददूं आहिनि। तंहिंजे करे ख़ालिद खे लिखई अए ख़ालिद तोसां नाराज़गी कोन्हे, तो ख़यानत कोन कई आहे, तोखां कावड़ कोन्हे, पर तोखे हटाई इन करे थो माण्हुनि जो अक़ीदो थी वियो आहे त मददूं आहिनि ख़ालिद बिन वलीद सां। उमर बिन ख़त्ताब रज़ियल्लाहु ताला अन्हु हिकु दफ़ा बैतुल्लाह में आयो, हजर अस्वद खे छा थो चवे आलमो अन्नक हजरुन ला तनफउ वला तज़ुरु, ऐं पत्थर तोखे सुञाणा थो, तूं पत्थरनि जहिड़ो पत्थर ई आहीं। ला तनफउ वला तज़ुरु, न को नुक़सानु ॾेई सघे थो, न को नफ़ो ॾेई सघे थो। जेकॾहिं अल्लाह जे रसूल खे चुमंदे हिननि सां हा, उमर बिन ख़त्ताब तोखे चुमे ई कोन। अक़ीदो त ॾिसो, उमर बिन ख़त्ताब रज़ियल्लाहु ताला अन्हु हिकु सफ़र में विया पे, माण्हू जॻह जॻह ते लयो निमाज़ पिया पढ़नि। उमर बिन ख़त्ताब पुछो ही छा ॻाल्हि आहे, ही लहो छो था? चऊं लहूं इन करे था इन्हनि जॻहनि ते नबी सही निमाज़ पढ़ी। उमर बिन ख़त्ताब फरमाए थो लिहाज़ा हलक मन कान क़बलकुम, अल्लाह जा पाना पोयूं उम्मतूं ईअं तबाह थी, पोयूं उम्मतूं ईअं तबाह थी। उन्हनि नबियनि जे आसार खे, नबी जे इबादत जे जान खे मसदू करे वरितो। अल्लाह जा पाना तव्हां अल्लाह जे रसूल जे क़दमनि खे मसदू करे वठो था। अल्लाह अकबर। उमर बिन ख़त्ताब खे ख़बर पई त जंहिं वण हेठि नबी अलैहिस्सलाम सुलह हुदैबिया वारी साल, हुदैबिया वारी जॻह ते जंहिं वण हेठि नबी अलैहिस्सलाम मुआहिदो लिखियो हो, तारीख़ जो मशहूरु वाक़ियो आहे, उन वण हेठि माण्हू हाणे वञनि था, उते निमाज़ूं पढ़नि था। उमर बिन ख़त्ताब खे ख़बर पइजी वई फ़क़त उमरो अशजरतल्लती बुया ताता नबियो फ़ख़ाफ़ उमरो अल फितनत अलैहिम। हज़रत उमर उन वण खे पाड़ खां कटाए छॾियो, पाड़ खां कटाए छॾियो। माण्हुनि जो अक़ीदो ख़राबु न थी, एतिरो क़दुरु अक़ीदे जे मैदान में गैरतमंद इंसान। तारीख़ लिखे थी फ़लस्तीन जे इलाइक़नि में हिकिड़ी क़बर ज़ाहिर थी, जंहिंजे बारे में उते मशहूरु हो वक़्त जे नबी दानियाल अलैहिस्सलाम जी क़बर। अबू मूसा अशरी उमर बिन ख़त्ताब खे ख़त लिखियो, ऐं उमर हिते हिकिड़ी क़बर ज़ाहिर थी आहे, माण्हू चवनि था दानियाल जी क़बर आहे, हाणे छा कजे? उमर बिन ख़त्ताब फरमायो ऐं अबू मूसा ॾींहुं जॾहिं मथे सिज उभरी अचे, ॾींहुं रोशन थी वञे, त 13 क़बरूं खोटिजो, 13 क़बरूं खोटिजो। 13 क़बरूं खोटण खां पोइ जीअं माण्हू ॾिसनि त 13 क़बरूं खोटिजी चुकियूं आहिनि। राति जे टाइम ते जंहिंखे दानियाल सम्झो वञे पियो नबी, उनखे राति जे टाइम ते हिकिड़ी क़बर में दफ़न कजो, बक़ाया ॿियूं सभु उन्हनि जे हम शिकिल बनाए उन्हनि खे बंदि करे छॾिजो, तां त माण्हुनि खे फितरूं न थिए फलाणी क़बर आहे। अंदाज़ो लॻायो अक़ीदे जे मैदान में उमर बिन ख़त्ताब केतिरो गैरतमंद इंसान हो। मोहतरम साथियो, उमर बिन ख़त्ताब रज़ियल्लाहु अन्हु अल्लाह जो ख़ौफ़ रखंदड़ इंसान हो। हदीस लिखे थी फजर जी निमाज़ में पाण घणो करे सूरत यूसुफ जी तिलावत कंदा हुआ। यूसुफ अलैहिस्सलाम ते तकलीफ़ूं आयूं, जेलनि में रहियो, पोइ खूह में रहियो, जलावतन रहियो, मासूम थी रहियो, इल्ज़ाम लॻा, इन सूरत खे बार बार पढ़ंदो हो। हिकु दफ़ा एतिरो उमर बिन ख़त्ताब रुनू जो हदीस लिखे थी, तारीख़ लिखे थी, आख़िरी सिफ़ जे माण्हुनि हज़रत उमर बिन ख़त्ताब जा सुबका ॿुधा, उमर बिन ख़त्ताब जो रूण ॿुधो। बाक़ाइदे उमर बिन ख़त्ताब जो मशहूरु इहो कौल हो त जेकॾहिं क़यामत जो ॾींहुं क़ाइमु थिए, हे मुंहिंजा अदल, हे मुंहिंजा इंसाफ़, हे मुंहिंजियूं इबादतूं, हे मुंहिंजा रोज़ा हज, ए सभु कुझु पंहिंजी जॻह ते, पर मूंखे चयो वञे ऐं उमर अॼु आजा पाछा आई, बसि न तो ते कुझु, न तो लाइ कुझु, न तो ते कुझु, यानी न तो लाइ जन्नत न जहन्नम, बसि अॼु तूं आज़ादी, बसि कुझु बि न आहे। हज़रत उमर बिन ख़त्ताब मूं खोड़ खटियो, मूं खोड़ खटियो। जेकॾहिं क़यामत जो ॾींहुं ऐलान थिए त उमर
अॼु तो ते को जुर्म कोन्हे, को सवाब कोन्हे, का सदा कोन्हे। उमर बिन ख़त्ताब फरमाइनि था आउं खटे वियसि। एॾो अल्लाह खां ख़ौफ़ रखंदड़ इंसान। मोहतरम साथियो, उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह तआला अन्हु रुगो ईअं न पंहिंजे घर जे हवाले सां तरबियत कंदड़ इंसान हुआ। पंहिंजे पुटु अब्दुल्लाह बिन उमर खे एतिरो त इल्मु ॾेई विया, एतिरी दानाई ॾेई विया जंहिंजा मिसाल मिलनि था। ही नंढो साहबी वॾनि सहाबा जे विच में वेही करे वॾा मशवरा ॾींदो हो, जिते सहाबा हैरान रहिजी वेंदा। मशहूरु वाक़ियो, नबी अलैहिस्सलाम कचहरी में चयो त वण कहिड़ो आहे जेको मोमिन जो मिसाल आहे। कंहिं सहाबी खे नालो कोन आयो। अब्दुल्लाह बिन उमर चयो मूंखे उन वण जो नालो ज़हन में अची वियो त खजीअ जो वण आहे, पर मूं ॻाल्हि कोन कई। पोयां घर वियो, उमर बिन ख़त्ताब खे चई ऐं बाबा उन वण जो नालो मूंखे यादि हो। तॾहिं नबी अलैहिस्सलाम उमर बिन ख़त्ताब चवनि था ऐं पुट जेकॾहिं उन वण जो नालो वठे हा त मुंहिंजो कंधु मथे थी वञे हा। एतिरो अब्दुल्लाह बिन उमर पंहिंजे पुटु आसिम रज़ी अल्लाह तआला अन्हु जे लाइ रिश्तो तलब कई। उहो रिश्तो जेको तारीख़ लिखे थी। राति जे टाइम ते गश्त करे थो, हिकिड़े घर मां आवाज़ आयो। हिकिड़ी माई पंहिंजे नौजवान धीउ खे चई पई खीर में पाणी लॻाए वठ, मथां उमर सिज उभरी अचे ॾिसी न वठे। उहा नौजवान धीउ चवे थी जेकॾहिं उमर हीअं राति जो कोन पियो ॾिसे, उमर जो रब आसमान में ॾिसे। इहा ॻाल्हि उमर बिन ख़त्ताब ॿुधी फौरन उन घर ते निशान लॻाए छॾियूं। ॿिए ॾींहुं उन घर ते आया, उन नौजवान धीउ जो रिश्तो पंहिंजे पुट लाइ तलब कयो। पंहिंजी धीउ हफ्सा जंहिंजे रिश्ते लाइ अबू बकर वटि हली विया ऐं अबू बकर मुंहिंजी धीउ खे निकाह में रख। उस्मान वटि हली विया, पर उन्हनि खे का मजबूरी हुई। बिल आख़िर मोहम्मद रसूलुल्लाह अम्मा हफ्सा सां निकाह कयो। नबी अलैहिस्सलाम जो उमर बिन ख़त्ताब सहुरो आहे। मतिलबु साथियो, कहिड़ो मक़ाम उमर बिन ख़त्ताब खे अल्लाह तआला काइनात जे तख़्ते ते अता कयो। उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह तआला अन्हु जे सादगी ॾिसे हैरान को सादगी। 22 लख मुरबा मील जो मालिक आहे, पर सादगी एतिरी आहे। तारीख़ लिखे थी अहनफ बिन कैस मशहूर ताबई आहे, चवे थो हिकु दफ़ा गर्मियुनि जी मौसम आहे, अचां परे खां ॾिसां हिकिड़ो माण्हू उठ खे मालिश करे थो। वेझो वञा, उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह तआला अन्हु बैतुल्लाह जा जेके बैतुल माल जा जेके उठ आहिनि उन्हनि खे तेल पियो हणे। मूं चयो ऐं उमर कंहिं नौकर खे चयो ई कमु करे। तॾहिं उमर चयो अयो अब्दिन आबदु मिन्नी, ओ अहनफ बिन कैस मूंखां वधीक काइनात में को नौकर आहे? मूंखां वधीक को नौकर आहे? ही नौकर जो कमु आहे। उमर बिन ख़त्ताब नौकर आहे। तारीख़ लिखे थी हिकु दफ़ा उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह तआला अन्हु पाण सवारीअ ते सवार थिया, वञनि पिया। बैतुल माल जो को उठ गायब थी वियो, उनखे ॻोल्हण वञनि पिया। अली रज़ी अल्लाह तआला अन्हु विच में गॾियो ऐं उमर किॾां थो वञे? चवे थो बैतुल माल जो उठ गुम थी वियो आहे। अलीअ चयो ऐं उमर अहिड़ो हथु रख जो पोयां अचण वारा ख़लीफ़ा वीचारा तकलीफ़ में न पवनि। उठ तूं ॻोल्हींदे, नौकर कंहिंखे चओ। उमर बिन ख़त्ताब चवे थो या अबल हसन ला तलुमनी, ओ हसन जा पीउ मूंखे मलामत न कर। मूंखे डपु थिए थो जेकॾहिं मुंहिंजे ख़िलाफ़त में बकरीअ जो फर गुम थी वियो, मूंखे डपु आहे क़यामत जो ॾींहुं अल्लाह उमर खां पुछंदो उमर ही बकरी जो फर छो गुम थी वियो? मशहूर संस कौल आहे लौ कान जदियुन माता बेतफिल फुराते, जेकॾहिं बकरीअ जो फर फुरात किनारे ते उञायो मरी वञे, उमर खे यकीन आहे क़यामत जो ॾींहुं अल्लाह पुछंदो ऐं उमर तुंहिंजी ख़िलाफ़त में हेतिरो नुक़सानु छो थियो? मोहतरम साथियो, तॾहिं त असां मिंबरनि में दुआनि में घुरंदा आहियूं अल्लाह असांजे वतन अज़ीज़ खे, अल्लाह हिन काइनात जे मुस्लमान खे वरी बि उमर बिन ख़त्ताब जहिड़ो अज़ीम इंसान नसीब फरमा। उमर बिन ख़त्ताब को मामूली इंसान हो, बैतुल्लाह जो तवाफ़ पिया कनि। तारीख़ जो सही सिन सां वाक़ियो आहे। जिस्म ते 12 चतियूं पातियूं पिन, 12 चतियूं जिस्म ते आहिनि। बैतुल्लाह जो तवाफ़ कनि पिया। पाण अमीरुल मोमिनीन आहिनि। इहा कैफ़ियत आहे। तारीख़ लिखे थी हिकु दफ़ा ॿाहिरि मुल्क जो हिकिड़ो सफ़ीर उमर बिन ख़त्ताब सां मुलाक़ात लाइ आयो। चई ऐं न कसरो उमर जो महल किथे आहे? माण्हू खिली पिया। उमर जो महल, उमर जा त कचा घर आहिनि, कखावा घर आहिनि।
पर अज मदीने में कोन्हे, अज बाहर गश्त निकतल आहे। हिन शख्स के शौक़ थियो त इन शख्स सां मिलां। ही शख्स ही बाहर जो सफ़ीर पंहिंजो हिकिड़ो नौकर मदीने खां वठी करे उमर बिन ख़त्ताब जे ॻोल्हा में निकितो। अॻियां वञे हिकिड़े वण छा कची सिरप जे कंध छा ॾियो करे उमर बिन ख़त्ताब सुतो पियो आहे। खूब गोंगरो शुरू थी वियो आहे, खंगरो हले पियो, निंड अची चुकी आहे। तॾहिं उहो ॿाहिरीं मुल्क जो सफ़ीर छा थो चवे, अदलत फ अमिनत फ निमत या उमर, ऐं उमर तोखे सलाम हुजे। उमर सुतो पियो, ऐं उमर तोखे सलाम हुजे, तूं बादशाह भले बने, तो अदल कयो, उन सां अमन क़ाइमु थियो। उन अमन जी बदौलत अॼु पूरी काइनात ठहियो। पर तूं हेड़ो अज़ीम इंसान बि, हेड़ो क़ीमती इंसान बिना गार्ड जे हिकिड़े वण छा सुतो पई ऐं उमर तुंहिंजे अदल ऐं इंसाफ़ ते सलाम हुजे। इहो उमर बिन ख़त्ताब। पंहिंजा त पंहिंजा परायनि गवाही ॾिनियूं। 1970 जे अंदरि हिंदुस्तान में जॾहिं कांग्रेस जी पहिरीं हुकूमत सही, महात्मा गांधी इजलास तलब कयो। इजलास में पंहिंजे वज़ीरनि मुशीरनि खे चई त अॼु आऊं तव्हांजे साम्हूं कृष्ण ऐं राम जा तव्हांजे साम्हूं अॼु हवाला नथो पेश कयां, बल्कि अॼु तव्हांजे साम्हूं असां मजबूर आहियूं जो मुस्लमाननि जे ख़लीफ़नि जा नाला वठूं। हिकिड़ो अबू बकर, ॿियो उमर बिन ख़त्ताब, जंहिंखे अल्लाह अधु दुनिया जो बादशाह बनायो पर को बि फ़क़ीराना ज़िंदगी गुज़ारियो। ऐं मुंहिंजा वज़ीरो ऐं मुंहिंजा मुशीरो तमामु मुस्लमान जे ख़लीफ़नि वांगुरु ज़िंदगी गुज़ारजा। हिकिड़ो हिंदू पंहिंजे वज़ीरनि खे इहा सलाह ॾे, इहा सलाह ॾे हिंदू पंहिंजे वज़ीरनि खे। पर अॼु असांजे वज़ीरनि जी छा हालत, मुशीरनि जी छा हालत, छा उन्हनि जा प्रोटोकॉल आहिनि, छा उमर बिन ख़त्ताब जी ज़िंदगी हुई। मोहतरम साथियो, पाण एतिरा त आजिज़ हुआ, एतिरा त निवड़त वारा हुआ जो तारीख़ लिखे सख़्तु तरीन इंसान, एतिरा सख़्तु हुआ जो बाक़ाइदे माण्हुनि खे हौसलो करे कॾहिं ॾेराईंदा हुआ त मता माण्हू मुंहिंजे जप जे करे मूंखे चई न सघनि। हिकु दफ़ा चयूं त जेकॾहिं उमर टेड़ो थी वेंदो त छा कंदा, तॾहिं कंहिं चयो उमर टेड़ो थियो त तलवारूं असां वटि पयूं आहिनि, असीं सिधो कंदासीं। हिकिड़े माण्हू में ज़रूरत थिए, तॾहिं चयो अल्हम्दुलिल्लाह, ऐं मुंहिंजा परवरदिगार मूंखे अहिड़ी क़ौम में आंदे जंहिं क़ौम में उमर जहिड़े सख़्तु माण्हू खे बि सिधा करण वारा वेठा आहिनि। बाक़ाइदा दुआऊं ॾींदो हो, रहमल्लाह हुमरान अहदा इलैहि अयूबी, अल्लाह उन्हनि माण्हुनि ते रहम फरमाए जेके मूंखे ऐबनि जो तोहफ़ो ॾियनि था, तनक़ीद कनि था। अॼु अपोज़िशन वारा दुश्मन हूंदा आहिनि असांजे हुक्मराननि जा, कंहिं बि ॻाल्हि जी इस्लाह कंदा त उनखे दुश्मनी करे वठंदा आहिनि। उमर बिन ख़त्ताब फरमाइनि था जेके मूंखे ऐबनि जो तोहफ़ो ॾियनि था, जेके मूं ते तनक़ीद कनि था, जेके मुंहिंजी इस्लाह कनि था, सो हक़ीक़ी ख़ैर खां आहिनि ऐं अल्लाह उन्हनि ते रहम फरमा। उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह ताला एतिरो सादो हो। हिकु दफ़ा इहा ॻाल्हि करे विधई त दिरम मोहर जे अंदरि हक़ मोहर में 40 ओकिन खां न वधाया वञनि। हिकिड़ी माईअ चयो त 40 ओकिन खां वधीक कीअं नथो तूं चवीं, क़ुर में अल्लाह चयो आहे इन आतयतुम इहदाहुन्ना किंतारा, जेकॾहिं ख़ज़ानो हक़ मोहर में ॾेई छॾियो वापसि न वठिजा। ऐं उमर तोखे कहिड़ी ज़रूरत आहे। उमर बिन ख़त्ताब चयो त असाबत इमरातुन वक़्ता उमर, हिकिड़ी माईअ दुरुस्त फ़ैसिलो कयो, उमर हार खाई, उमर हार खाई ऐं बाक़ाइदे चवणु लॻो पंहिंजो पाण खे, ऐं उमर लॻे थो तोखां वधीक इल्म वारा वेठा आहिनि, लॻे थो तोखां वधीक इल्म वारा वेठा आहिनि। इहो उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह ताला अन्हु, जेके अल्लाह ताला एतिरी फ़हम फ़रासत जो मालिक बनायो। तारीख़ लिखे थी हिकु दफ़ा उहा माई जंहिंजो सूरह मुजादिला में ज़िक्र मौजूदु आहे, पुछी वठिजो उलमा खां, वक़्त जो इख़्तिसार आहे। उहा माई रस्ते में मिली जंहिंजो क़ुर में अल्लाह ज़िक्र कयो आहे। उमर बिन ख़त्ताब वटि कई घड़ियूं बीह रहिया। नौकर चयो त माई उमर जी जान छॾियो। उमर बिन ख़त्ताब नौकर खे दाबो ॾिनो ऐं नौकर तूं सुञाणे कोन थो, हीअ खौला बिनत सलबा आहे जंहिंजे बारे में क़ुर आसमान तां लथो। कद समय अल्लाह कौलल्लती तुजादिलुका फी ज़ौजिहा। उमर बिन ख़त्ताब खे जेतिरो देर रोकींदी, उमर बिन ख़त्ताब खे मजाल आहे जो हिन खां परे हटे। जंहिंजी ॻाल्हि खे आसमान जे रब ॿुधी वरितो, उमर खे ताक़त न आहे जो उनजी ॻाल्हि न ॿुधे। एॾो उमर बिन ख़त्ताब अज़ीम इंसान। उमर बिन ख़त्ताब जूं ख़िदमतूं छा चइजनि, तारीख़ लिखे एतिरियूं ख़िदमतूं कई, एतिरियूं ख़िदमतूं। पाण पंहिंजे दौर में बाक़ाइदे मुसाफ़िर खाना ठाराई, पाण पंहिंजे दौर में सरकारी जानवर रस्तनि ते हलायाई ता त माण्हुनि मुसाफ़िरनि खे खणनि। पाण पंहिंजे दौर में फ़ौजी छावनियूं ठाराई, पाण पंहिंजे दौर में वॾियूं वॾियूं पुलूं तइमीर करायूं,
पाण पंहिंजे दौर में नहरू खोटायई, पाण पंहिंजे दौर में मस्जिदूं ठाराई, पाण पंहिंजे दौर के अंदर मदरसा ठाराई, पाण पंहिंजे दौर में बैतुल माल खे एतिरो मज़बूत कई जो बैतुल माल जेके बि हुआ इस्लामी रियासत में सो सभु कशाकश भरियल हुआ। तारीख़ लिखे आमुल रमाद ते मदीने में को सख़्तु ॾुकार अची वियो। उमर बिन ख़त्ताब जे दौर में जेको मदीने में ॾुकार आयो शायदि अॼु ताईं न आयो हुजे। अहिड़ो ॾुकार जो लाशनि जा लाश खजण लॻा। उमर बिन ख़त्ताब उन्हनि ॾींहंनि में पंहिंजो पाण ते खीर गोश्त ऐं निज खे पंहिंजो पाण ते हराम करे छॾियो, खाइण छॾे ॾिनी। ज़ैतून जे तेल सां मानी खाईंदो। हिकु दफ़ा पेट में गुड़गुड़ थई, सही सनद सां ॻाल्हि आहे, पेट खे धकड़ी चवे थो ला तकर कर फ़इन इंदना हाज़ा ज़ैत हत्ता यहय नासा। ओ पुट ओ पेट जो गुड़गुड़ छॾे ॾे, आवाज़ छॾे ॾे, आवाज़ भले तो में थींदा रहनि। ई खाधो असां तेसि ताईं खाईंदा रहंदासीं जेसि ताईं उमर बिन ख़त्ताब सां गॾु ॿिया माण्हू ख़ुशहाल न थींदा, तेसि ताईं उमर खीर गोश्त ऐं निज खे इस्तेमालु कोन कंदो। इहो उमर बिन ख़त्ताब तारीख़ रखे थी। इन ॾुकार में उमर बिन ख़त्ताब अल्लाह खां दुआऊं घुरंदो हो, ऐं अल्लाह उमर जे करे पूरी क़ौम खे तबाह न कर, ऐं अल्लाह उमर जे गुनाहनि जे करे पूरी क़ौम खे हलाक न कर। उमर बिन ख़त्ताब बाक़ाइदे तारीख़ लिखे थी, माण्हू चवंदा हुआ त असांखे डपु आहे मतां माण्हू ॾुकार जे करे मरी वेंदा, ऐं उमर बिन ख़त्ताब माण्हुनि जे गुरबत जे करे मरी वेंदो। ओॾो डपु, एतिरो गम आयुसि दिलि जे अंदरि, एतिरो गमज़दा हो जो पाण रंग जो ॻाढ़ो आहे अछो। हदीस साईं वसवद लौड उमर, उमर जो रंग फिरी कारो थी, रंग फिरी कारो थी। एतिरे क़दुरु मदीने जे माण्हुनि जो ॾुकार उमर बिन ख़त्ताब खे मुतासिर कयो। पाण जा आदिलाना फ़ैसिला मिसाली हुआ। रब काबा जो कसम, उमर बिन ख़त्ताब जे आदिलाना फ़ैसिलनि सां करे काइनात तक ते इस्लाम पखिड़ियो। उमर बिन ख़त्ताब इन मैदान में एतिरा सख़्तु हुआ जो माफ़ पंहिंजो पाण खे कोन कंदा। हिकु दफ़ा पाण अदालत में आया हिकु मुजरिम जी हैसियत सां, तेसि ताईं जेको जज हो उमर बिन ख़त्ताब लाइ उथी बीठो, चवे थो हाज़ा अव्वल जौर। उमर बिन ख़त्ताब चओ त पहिरियों ज़ुल्म ही तो कयो थी जो मुंहिंजे इस्तक़बाल में तूं थी बीठो आहीं। अॼु आऊं अमीरुल मोमिनीन कोन आहियां, बल्कि अॼु आऊं उमर बिन ख़त्ताब आहियां, अॼु आऊं मुजरिम आहियां। अल्लाह अकबर। तारीख़ लिखे थी उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह तआला अन्हु वटि हिकिड़ो माण्हू आयो, चयो त साईं गवर्नर अमर बिन आस जेको मिस्र जो आहे उन मूंखे बिना ॾोह जे 100 कोड़ा हया आहिनि। उमर बिन ख़त्ताब उन गवर्नर खे घुरायो। उन गवर्नर खे चई नौकर खे, उन शख़्स खे, त हिन खे 100 कोड़ा हण या अमर बिन आस हिन खां माफ़ी वठ। बिल आख़िर ॻाल्हि माफ़ी ते चई बीठी, ऐं पोइ उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह तआला अन्हु ॾंड, अमर बिन आस ॾंड भरियो आहे। हर लठ जे एवज़ 2 दीनार, 100 लठनि जे एवज़ 200 दीनार ॾेई करे अमर बिन आस जी जान थी पई। तारीख़ लिखे थी गसान जो गवर्नर जबला बिन अहम जेको ईसाई हो मुस्लमान थियो, मदीने में आयो, उमर बिन ख़त्ताब जो इस्तक़बाल कयो, वापसि मके में आयो, उमरो कई। उमरो कंदे कंहिंजे चादर, हिन जी चादर ते कंहिंजो पेर अची वियो। गसान जे बादशाह उनखे थप्पड़ वाहे कढी। इहा ॻाल्हि उमर बिन ख़त्ताब ते पए थी। उमर बिन ख़त्ताब जबला बिन अहम खे घुरायो, हीउ छा कए? चई मूंखे थप्पड़ हीअं अथसि, हरम न हुजे हा त मारे छॾियां हा, बादशाह सां अहिड़ो रवैयो, मुंहिंजे चादर ते पेर छो रखई? उमर बिन ख़त्ताब चयो त क़िसास थींदो। क़िसास कीअं? चए क़िसास इहा आहे, या त हुन खां माफ़ी वठ या त हू तोखे थप्पड़ हणंदो। बादशाह चयो त मूंखे थप्पड़ हणंदो? चई हा हा, इस्लाम में इहा शइ आहे। चई त पोइ आउं मुर्तद थो थियां, इस्लाम खे छॾियां थो। चई जे इस्लाम खे छॾई त मुर्तद जी सज़ा क़त्ल आहे त क़त्ल कंदासीं। तॾहिं चई त पोइ ठीकु आहे, मूंखे ढेर ॾे, ऐं कुझु सोचे वठां। ढेर ॾिनी, रातो राति गसान भॼी वियो ईसाई थी। उमर बिन ख़त्ताब जा आदिलाना फ़ैसिला रब काबा जो कसम काइनात जे तख़्ते ते मशहूरु हुआ। छा उनजी ज़िंदगी जा तिर्ज़ बयानु कजनि। तारीख़ लिखे थी मस्जिद नबवी में वेठो आहे, हिकिड़ो माण्हू आयो, चई वैलुन लक या उमरो, अयो उमर तोला जहन्नम जी बाहि हुजे। उमर बिन ख़त्ताब खे केरु चले? चई छा थियो अल्लाह जा बाना? चए मिस्र जे अंदरि जेको वज़ीर मोकिलियो अथई उनजी ख़बर वरिती अथई, उहो को सही फ़ैसिला कोन पियो करे। उमर बिन ख़त्ताब उन शख़्स खे घुरायो, बाक़ाइदे उनखे ओनी जुबो पाराए, लठ टुटल ॾेई,
ते 100 बकरियूं बैलुल माल मां ॾेई करे चई वञी बकरियूं 4 तूं हिनजे लाइ कई। तॾहिं उहो शख़्स चवे थो अय अमीरुल मोमिनीन अॼो केॾी जेकॾहिं मूंखे मारे छॾी इन खां त बहितर आहे, मूं में एतिरी ताक़त कोन्हे। उमर बिन ख़त्ताब चयो पोइ जेकॾहिं तोखे वापसि ख़लीफ़ो मुक़ररु कयां उन लाइ को गवर्नर त छा कंदे? चवे थो अल्लाह जी ज़ात जो कसम मा यबलुक बादी इल्ला मा तुहिब्बु, अॼु ॾींहं खां पोइ तोरी शिकायत मुंहिंजी कान्हे। उमर बिन ख़त्ताब एहतसाब जे मैदान में एतिरो निरालो हो, एतिरो सख़्तु हो इन मैदान जे अंदरि। मोहतरम साथियो, वक़्त जो इंतज़ार आहे। मूं अर्ज़ु कयो इन शख़्सियत जे ज़िंदगी खे छा बयानु करे, ज़िंदगी जा आख़िरी लम्हा, पर रब काबा जो कसम हिन इस्लाम जे अज़ीम जर्नेल खे ज़ालिमनि माफ़ कोन कयो, पर मुंहिंजे मोहम्मद करीम जी पेशन गोई हुई। नबी साईं हिकिड़ो ॾींहुं जबल ओहद ते बीठा, ज़िलज़िलो आयो। नबी साईं सां गॾु अबू बकर हो, उमर हो, उस्मान हो। नबी साईं आयो आए जबल ओहद बीरो तो ते नबी बीठल आहे, ॿियो सिद्दीक़ आहे, 2 शहीद बीठल आहिनि, जंहिंमें उमर बिन ख़त्ताब जे तरफ़ इशारो हो। उमर बिन ख़त्ताब शहीद थी वियो। उमर बिन ख़त्ताब पाण दुआऊं घुरंदो हो, ऐं मुंहिंजा परवरदिगार मूंखे शहादत जो मौत ॾे, पर मौत मदीने में ॾिजे, अल्लाह जे रसूल जे शहर में मूंखे शहादत जो मौत ॾिजो। तारीख़ लिखे थी उमर बिन ख़त्ताब रज़ियल्लाहु अन्हु हे साॻी ॾींहुं हुआ, ज़िलहज्जा जा आख़िरी अयाम, मुहर्रम जे पहिरीं तारीख़, इस्लाम जो इहो उभरंदड़ सिज हिन काइनात जे मुस्लमान तां हमेशह हुरूफ थी वियो, हमेशह हुरूफ थी वियो। मोहतरम साथियो, हे ज़िलहज्जा जा आख़िरी ॾींहुं हुजनि, उमर बिन ख़त्ताब रज़ियल्लाहु अन्हु फजर जे टाइम मस्जिद नबवी में निमाज़ पढ़ण लाइ आया, मुसल्ले ते बीठा, सिफ़नि खे दुरुस्त कयूं। दुरुस्त कंदे कंदे अल्लाहु अकबर चवण लॻा, तेसिताईं अबू लोलो नाले हिकिड़ो मजूसी ज़ालिम जेको हिकिड़ो यहूदी आहे, उन हिकिड़ो तीर जेको नेज़ो ॿिन्ही तरफ़ां धारीदार हो, ॿिन्ही तरफ़नि खां उहो तेज़ बनायलो छुरो खणी करे लिकाए पोयां अची बीह रहियो। उमर बिन ख़त्ताब अल्लाह अकबर कयो ऐं उनखे कंध में हिकिड़ो वार कई। उमर बिन ख़त्ताब रज़ियल्लाहु ताला अन्हु किरियो ऐं उन ते ॿियो वार कई, जंहिंसां पेट जा आंडा चीरे विधी। ऐं आइन उन वक़्त ते उमर बिन ख़त्ताब फरमायो क़तलनी अल कल्बु, मूंखे कुते ॾाढे विधो, मूंखे कुते ॾाढे विधो। इहे लफ़्ज़ सहाबा पोइ ते बीठल हुआ, जंहिं लफ़्ज़ ॿुधा हिकिड़ो सहाबी आहे जेको चवे थो आउं घर खां आयुसि भई निंड में वसि, उहो टाइम निंड वारो हूंदो आहे। मुस्लमान ते फजर जे टाइम ते वॾा हमला थिया आहिनि, तारीख़ भरी पई आहे त मुस्लमान ते फजर जे टाइम ते हमला थिया। इन वक़्तु वीचारा मुस्लमान निमाज़ पढ़ अचनि था, हथियार वठनि कोन हूंदा आहिनि। साहबी चवे थो आउं निंड में आहियां, घर खां निकिरां थो, झूठा पिया अचनि, तेसिताईं मूं वॾो गरदार आवाज़ ॿुधो क़तलनी अल कल्बु, मूंखे कुते ॾाढे विधो। ए लफ़्ज़ मूं ॿुधा उमर बिन ख़त्ताब जा। उमर बिन ख़त्ताब किरी पियो मिंबर में, उन ई टाइम ते किरी पियो। इस्लामी तारीख़ जो वॾो वाक़ियो थी वियो। तेसिताईं माण्हुनि हिन अबू लोलो खे पकड़ियो, हिन तीर वारण लॻो, माण्हुनि खे ज़ख़्मी करणु लॻो। सही सनद सां हदीस अचे थी 12-13 माण्हू ज़ख़्मी थी पिया, जंहिंमां 6 ॼणा शहीद थी विया। उमर बिन ख़त्ताब सां गॾु 7 उमर बिन ख़त्ताब हो, शहीद थी विया। बाद में हिकिड़ो इराक़ जो माण्हू जमात में आयो मुस्लमान, जंहिं हिकिड़ी चादर खणी हिन ज़ालिम जे मुंहं तां विधी। जॾहिं हिन ॾिठो त पकड़ी पियसि त पंहिंजो पाण खे छुरो हणी ख़ुदकुशी करे मरी। उमर बिन ख़त्ताब जो लाश नमा कैफ़ियत में महराम में पियल आहे। अब्दुर्रहमान बिन औफ खे चवनि था अब्दुर्रहमान निमाज़ पढ़ाए, फजर जी निमाज़ पढ़ाए। अब्दुर्रहमान चवे थो अहिड़ा हालात हुआ, ऐं मुसल्ले ते आयुसि, मूं सूरत अल कौसर, इन आतैना कल कौसर, वल असर, इन लिसान लफ़ी खुसर, ए नंढियूं सूरतूं पढ़ी करे निमाज़ जमात पूरी कई। हाणे उमर बिन ख़त्ताब रज़ियल्लाहु ताला अन्हु अञा ॻाल्हाइनि त पिया। उमर बिन ख़त्ताब सभ खां पहिरीं पुछो त ॾिसो इहो ज़ालिम हो केरु जे मूंखे मारियो? तॾहिं माण्हुनि चयो अबू लोलो मजूसी। ऐं उमर बिन ख़त्ताब उहो तॾहिं चई अल्हम्दुलिल्लाह, ऐं मुंहिंजा रब तुंहिंजा कहिड़ो अहसान जो मुंहिंजे जिस्म ते कंहिं मुस्लमान जी छुरी कोन हली, मूंखे कंहिं मुस्लमान क़तल कोन कयो। जेकॾहिं क़तल करे हा न त मुंहिंजो केस कमज़ोर थी वञे हा क़यामत जे ॾींहुं, त ज़रूरु उन मुस्लमान खे मूंखां का तकलीफ़ हुई, तंहिंजे करे उन मूंखे मारियो, मूंखे हिकिड़े काफ़िर मारियो। ऐं अलाह तुंहिंजा कहिड़ो अहसान, ऐं अलाह तुंहिंजा कहिड़ो अहसान। उन खां पोइ उमर बिन ख़त्ताब रज़ियल्लाहु ताला अन्हु खे घर जे तरफ़ खयो वियो। हज़रत उमर बिन ख़त्ताब खे खीर ॾिनो वियो, शरबत ॾिनो वियो, पाण पीतऊं त आंडनि मां ॿाहिरि निकिरी आयो। उन वक़्तु डॉक्टर चयो ऐं उमर बिन ख़त्ताब बसि हाणे वसियत करियो, बसि हाणे वसियत करियो, छो हाणे तव्हांजा हालात ॿुधाइनि था, तव्हांजी ज़िंदगी ख़तमु थियण वारी आहे। उमर बिन ख़त्ताब चयो
ऐं अब्दुल्ला मुंहिंजा पुट ॾिस मूं ते कर्ज़ केतिरो आहे। उमर बिन अब्दुल्ला बिन उमर फौरन फ़ैसिलो कयो 86,000 बस कर्ज़ हो। चई उमर जे आल खां सवाइ ॿियो को बि आल हिन कर्ज़ खे अदा न करे। ही हो उमर बिन ख़त्ताब। अब्दुल्ला बिन उमर खे उमर बिन ख़त्ताब चयो त अब्दुल्ला मुंहिंजे मथे खे पंहिंजे गोॾे तां लाहे ज़मीन ते रख, मन इहो अंदाज़ मुंहिंजे रब खे वणे मुंहिंजा गुनाह माफ़ करे छॾ। अंदाज़ो लॻायो इन टाइम ते बि ख़ौफ़ आहे त क़यामत जो ॾींहुं कान थींदो। हदीस लिखे थी जॾहिं उमर बिन ख़त्ताब रज़ियल्लाहु ताला अन्हु ते इहा हालत हुई, माण्हू अचण लॻा, वाखाण करणु लॻा, कंहिं कहिड़ी ॻाल्हि कई, कंहिं ॻाल्हि एतिरे क़दुरु जो हज़रत अली चयो ऐं अल्लाह आयो उमर बिन ख़त्ताब मूंखे यकीन आहे तोखे अल्लाह ताला पंहिंजे ॿिन्ही दोस्तनि सां गॾु उथारींदो। छो मूं जॾहिं बि अल्लाह जे रसूल खां ॿुधो तॾहिं अल्लाह जे रसूल चयो हुतां आऊं उमर निकितासीं, हुतां आऊं उमर वियासीं, हुते आऊं उमर गॾियासीं। माना तूं ऐं उमर अबू बकर ऐं उमर अल्लाह जे रसूल जे हर लफ़्ज़ में गॾु हुआ। मूंखे यकीन आहे तव्हां अल्लाह जे रसूल सां ज़रूरु मिलंदा, तव्हां पंहिंजे रफ़ीक़नि सां वञी मिलंदा। एॾियूं वाखाणूं ठहियूं पई। तॾहिं उमर बिन ख़त्ताब छा चयो, ओ वाखाण करण वारो मूं लाइ बि एतिरो आहे जो क़यामत जो ॾींहुं अल्लाह ताला मुंहिंजो हिसाब करे, न मूं लाइ जज़ा हुजे न मूं लाइ सज़ा हुजे, बसि मूं इन में खोड़ खटियो, मूंखे तव्हांजी वाखाणूं न घुरिजनि। पंहिंजे पुट खे चवे थो अब्दुल्ला वञ अम्मा आयशा वटि, अम्मा आयशा खे चओ उमर चवे थो त नबी जे क़बर जे भर में अञा हिकिड़ी क़बर जी जॻह आहे, इजाज़त ॾे त आऊं त दफ़न थियां। अब्दुल्ला वियो। अम्मा आयशा रज़ियल्लाहु ताला अन्हा घर में ज़ारो कता रूए पई। अल्लाह अकबर, ज़ालिम चवनि था हज़रत आयशा उमर जूं नफ़रतूं आहिनि, अली उमर जूं नफ़रतूं आहिनि। कहिड़ा सोचूं असांजे मुस्लमान जूं इन सहाबा जे मुक़दस हस्तियुनि जे बारे में बुरियूं भरियूं वञनि थियूं। अब्दुल्ला बिन उमर वञे थो, अम्मा आयशा ज़ारो कथा रूए पई। अब्दुल्ला बिन उमर चयो ओ अम्मा बाबा मोकिलियो आहे क़बर जी इजाज़त ॾे। पोइ हज़रत आयशा चवे थी इहा क़बर मूं पंहिंजे ज़ात लाइ रखी हुई, पर अॼु उमर ते तरजीह ॾियां थी, मुंहिंजे उमर खे भले अची मुंहिंजे घर में दफ़न करियो। अब्दुल्ला बिन उमर वियो। चई अम्मा इजाज़त ॾिनी आहे। चई भले इजाज़त ॾिनी अथसि, पर जॾहिं मुंहिंजो लाश खणी वञो तॾहिं वरी इजाज़त वठिजा। जॾहिं मुंहिंजो लाश खणी वञो तॾहिं घर में दाख़िल थियण खां पहिरीं अम्मा खां इजाज़त वठिजा। अंदाज़ो लॻायो मोहबत जा छा मिसाल हुआ, मोहबत जा छा मिसाल हुआ। उमर बिन ख़त्ताब रज़ियल्लाहु ताला खे चयो वियो ऐं उमर को ख़लीफ़ो मुक़ररु करे वञो। उमर बिन ख़त्ताब फरमाइनि था आऊं ख़लीफ़े जे लाइ 6 माण्हुनि जो इंतिख़ाब कयां थो, उस्मान, अली, तलह, ज़ुबैर, अब्दुर्रहमान, साद। ए 6 माण्हू इन्हनि मंझां कंहिं हिकिड़े खे ख़लीफ़ो कजा, पर मुंहिंजो पुटु अब्दुल्ला इन मशवरे में हूंदो, पर ख़लीफ़ो न कजा, ख़लीफ़ो न कजा। अंदाज़ो लॻायो केॾा अज़ीम इंसान हुआ, केॾा बेसाली इंसान हुआ, केॾा ख़ुदगर्ज़ इंसान हुआ, केतिरे क़दुरु अज़ीम इंसान हुआ। तारीख़ लिखे थी उमर बिन ख़त्ताब रज़ियल्लाहु ताला पहिरीं महरमुल हराम ही उभरंदड़ इस्लाम जो सिज हिन काइनात जे मथां हमेशह लाइ ग़ुरूब थी वियो। उन वक़्तु उमर बिन ख़त्ताब जी उमिरि 63 साल हुई। तारीख़ लिखो त हज़रत मोहम्मद रसूलुल्लाह जी उमिरि 63 साल हुई। हज़रत अबू बकर जी उमिरि 63 साल हुई। जॾहिं उमर बिन ख़त्ताब वफ़ात पाती उन वक़्तु उमर बिन ख़त्ताब जी उमिरि 63 साल हुई। मोहतरम साथियो, हिन अज़ीम जर्नल जी चंद टुटल फुटल अल्फाज़नि में मूं हुन जी तारीख़ पेश कई आहे। हीउ अज़ीम इस्लाम जो सिपाही जंहिंजी तारीख़ तव्हांजे साम्हूं पेश कई। अल्लाह ताला खां दुआ आहे परवरदिगार आलम असांजी हिन धरतीअ खे, असांजी हिन इस्लामी दुनिया खे वरी बि उमर बिन ख़त्ताब जहिड़ा अज़ीम मिसाली इंसान पैदा करे, वरी बि हिन इंसान धरतीअ ते उमर बिन ख़त्ताब जहिड़ा अज़ीम इंसान अचनि, उन जहिड़ा मिसाली इंसान अल्लाह ताला धरतीअ ते पैदा करे। अहिड़े मूंसां दोस्तो अल्लाह ताला खां इहा बि दुआ आहे अल्लाह ताला हिन अज़ीम जर्नल सां असांजी जन्नतुल फिरदौस में मुलाक़ात नसीब फरमाए। छो त जन्नत में मोहम्मद रसूलुल्लाह खां पोइ उम्मत मुहम्मदिया में पहिरियों दाख़िल थियण वारो अबू बकर आहे, उन खां पोइ उमर आहे, उन खां पोइ ॿियो असहाब आहे, उन खां पोइ ॿी उम्मत आहे। अल्लाह ताला खां दुआ आहे हिन मुख़्तसिर बाबरकत मजलिस में जेको कुझु बयानु कयो ए हक़ीक़तूं ए इस्लामी तारीख़ूं असां मुस्लमान खे अल्लाह सम्झण जी तौफ़ीक़ ॾे। ख़ुदारा दुनिया जा डाइजेस्ट छॾियो, दुनिया जूं कूड़ियूं आखाणियूं छॾियो, दुनिया जा कूड़ा वाक़ियात छॾियो। हे सचा वाक़ियात, ही पंहिंजी इस्लामी तारीख़ आहे जंहिंखे यादि करियो, पंहिंजे ॿचनि खे यादि करायो, पंहिंजी इस्लामी तारीख़ सां वास्तो रखो। रब काबा जे क़सम सां असांजी ज़िंदगी इन सां तब्दील थी वेंदी। हे असांजा वॾा हुआ जिन जी अहिड़ी सुनहरी तारीख़ हुई। अल्लाह ताला असांखे बि काइनात जी सुनहरी तारीख़ बनाए। वमा अलैना इल्लल बलागुल मुबीन।